अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वलनबलुवन्नकुम बिशय्इन मिनल खौफि वल जू'i वनक़्सिम मिनल अमवालि वल अनफ़ुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ दिल जे मोहब्बत सां पाण फरमायो। ॾाढियां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी मिठे आवाज सां मिठो दुरूद शरीफ पढ़ो फरमायो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, वाजिबुल एहतराम खुसूसन इन मीरपुर बुरड़े जे अंदर रहण वारो अवां मुबारकन जा लायक जो अवां नंढड़ा ऐं वॾड़ा अजो अजीम हिदायत
नूरानियत ऐं बरकत वारे कुरान मजीद जे ॿुधण जे लाइ गॾु थिया दुआ आहे अल्लाह ताला खां त अल्लाह ताला शाल अवाई असांजे हाज़िरीअ खे क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला मदरसा अनवारुल कुरान हमादिया के ता क़यामत शादो आबाद बनाए ऐं गुलशन जे माली आशिक़े कुरान मुजाहिद जमीयत साईं हाफिज अब्दुल करीम साहब जे अल्लाह ताला मेहनत के कबूल फरमाए। इन अजोके प्रोग्राम के अवां जे लाए दुनिया के जहान में हिदायत जो जरियो ऐं आखिरत में अवां जे लाए नजात ऐं छुटकारे जो जरियो बनाए। अजोको प्रोग्राम सियासत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस के नाले से मुनाकिद कियो वियो आहे। अजीजो, शहादत को भोग कोने, शहादत का मस्करी कोने, शहादत वो उच्चे में उच्चो अमला जेके अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर 3 नंबर अता करण फरमायो आयो। अब काउ नंबर तमा नाराज त न थींदो पोइ थोड़ा थोड़ा अॻिते सुरी अचो जेड़ा वेजड़ा थींदो अल्लाह जी रहमत जे वेजो थींदो। जज़ाकल्लाह। बाबा जेके साथी बीठा हो तवां जो कुरान पाक सां प्यार आ पो बीहंदो केतरो बाबा थकी पवंदो जगहड़ी काफी आ वेही रहो। कुरान मजीद में ऐलान कई फरमायो वमय्युतिल्लाह वरसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाए वस्सालिहीन। आए को जेको प्यार सा सुभान अल्लाह चवे अल्लाह से फरमायो जनते मां अल्लाह इनाम क्यम चतो जनते मां रब मेहरबानियों क्यमी जनते मां खालिक कायनात पांजी मेहरबानी नजर कई तम उए 4 जमाता दव साईं केड़ियों फरमाया तो अन अमल्लाह अलैहिम मिनन नबिय्यीना। फरमाए जेते मां मेहरबानियों के में पेरियों नंबर नबी व सिद्दीकीना 2 नंबर ते सिद्दीका व शुहदा 3 नंबर ते शहीद व सालिहीन। फरमाए त 4थे नंबर ते सालिन दी जमात तव। अजीजो, शहादत को भोग कोनी, शहादत का मस्करी कोनी। मुझो सोनो ता फरमाए जेड़े टाइम ते शहीद के शहादत जो एजाज मिलंदो आहे तोड़े जो शहीद जे हथन में धक्का तोड़े जो शहीद जे पाउन में धक्का पाण वरमायो तोड़े जो शहीद जे सीने में धक्का तोड़े जो शहीद जे टंगुन में धक्का तोड़े जो शहीद जे पेरन में धक्का तोड़े जो शहीद जे रग रग में जाऊं औरत फुआरा करे वंदिया पाण फरमायो वो भी शहीद के शहादत
वारे टाइम ते एतरो इज़ाव मसमासू थींदो आ जेतरो दुनिया में मच्छर चको पाए वेंदो आहे। सहाबा रज़वानुल्लाह अजमईन उठी बीठा चवन ता अल्लाह जा रसूल चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञो शहीद के मथे में जो धक लगा इए काडे विया बाहुन में जो धक लगस इए काडे विया हथन में जो धक लगस इए काडे विया सही शहीद जे सीने में जो धक लगा इए काडे विया पाण वरमायो पुट जेड़े टाइम ते शहीद के शहादत जो इज़ाल मिलंदो आहे अञा शहीद जे रत जो कतरो जमीन ते किरंदो ही कोनी अग में ही शहीद के रूबरू रब जे ज़ात जो दीदार नसीब थी वेंदो आहे। हाणे अचो बाबा खोलिया कुरान पाक पुत्र सिट डाउन ओ मुंजा पुत्र वेही रहो कुरान मजीद ऐलान क्यों आ केड़ो अचो बाबा खोलिया कुरान पाक फरमातो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। कुरान मजीद में ऐलान कई तो उन्हनि शख्सन के इन गालायण वारी ज़बान सां त ठयो पर दिल में भी मोल न चोजो जेके मां अल्लाह जे रस्ते में लड़ंदे लड़ंदे शहीद थिया। रब तो चे शहीद मोल कोनल बल्कि हयाती वारा तवां न पिया जानो पर चई मां रब पाण थो जाना त शहीद मोल कोनल हयाती वारा बुधो बुधो दुनिया वारो असां सभिनि शहीदन जी शहादतन के खराजे तहसीन पेश करना बाबा हेडे निहारियो असां नबवी मस्जिद में नबवी मुसल्ले ते शहादत जे एजाद मान वारे जवान जा भी नौकरों गुलाम बणिया वेठा त असां कुरान मजीद पढ़ंदे पढ़ंदे शहादत जो एजाद मान वारे जवान जा भी नौकरों गुलाम असां कूफे जे जामिया मस्जिद में शहादत जो एजाज मान वारे जवान जा भी नौकरों गुलाम बणिया वेठा पो मञणो पवंदो त असां करबला जे मैदान जे अंदर सजदे जे हाल में जामे शहादत जो एजाज मान वारे इमाम आली मकाम जा भी नौकरों गुलाम बणिया वेठा बुधो बुधो असांजी जमात जमियत उलमा इस्लाम सिद्दीकिन जी जमात असांजी जमात जमियत उलमा इस्लाम फारूकिन जी जमात असांजी जमात जमियत उलमा इस्लाम उस्मानन जी जमात असांजी जमात जमियत उलमा इस्लाम हैदरन जी जमात असांजी जमात जमियत उलमा इस्लाम हसनन जी जमात असांजी जमात जमियत उलमा इस्लाम त हुसैन जी जमात जमियत उलमा इस्लाम शहादतन जो दास्तान हलंदो पियो अचे अब्बा वो अब्बा से ॻाल्हाए शहादतन जो एजाज़ हलंदो पियो अचे पर क़यामत जे सुबुह तक हलंदो रहंदो 1400 साल पहिरियों जीअं शहादत जो एजाज़ इमाम आली मकाम के सजदे वारे हाल में मिलियो 1400 साल गुज़रण खां बाद अल्लाह ताला उहे शहादत जो एजाज़ जर्नल जमीयत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद के जो सजदे वारे हाल में नसीब फरमायो तमाम मुबारकन के लाए कहो जो हुसैन जी जमात जमियत उलमा इस्लाम सा तहां जी वाबस्तगी कुरान मजीद ऐलान क्यों सिपारो बियो
सूरत जो नालो सूरह बकरा कुरान मजीद में चए वाला तकूलू आए को जेको प्यार सां सुभान अल्लाह चवे वला तकूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल आहया वलाकिन ला तशऊरून। अल्लाह से फरमायो तो उन शख्सन के हिन सां तमवल न चोजो बाबा हे चाहे बाबा ज़बान कि उन्हनि शख्सन के ॻाल्हाइण वारी ज़बान सां त ठहियो पर इन दिल में भी मुअल न चोजो जेके मां अल्लाह जे रस्ते में लड़ंदे लड़ंदे शहीद थी आ चे तो शहीद मुअल कोन हयाती वारा आहिनि। नंढड़े जाबर साईं रज़ी अल्लाह ताला नो जो बाबो अब्दुल्ला शहीद बनियो आ अच तो सोनो आया नबूवत जी नजर मुबारक क्यों नंढड़ो जाबिर रज़ी अल्लाह ताला ज़ारो कतार पे रोए पाण फरमायो ओ पुट जाबिर जी साईं पुट अब्बे जे शहादत जेबो गमगीन थियो आई जो अखियुनि मां गोड़ा पियो गाड़े जे सोना कुर्बान वञा अब्बे जे शहादत गमीन न थियो आ पुट पो रोई छोटो चीज़ याने मारो आ तडी तो मेहरबानी फरमायो नबूवत वारा हथ मुबारक मथे खणो मुझे लाए भी दुआ करो कि अल्लाह ताला मां नंढड़े जाबिर के भी शहादत जे एजाज सां सरफराज बनाए। मुंजा सोहना मुंजो बाबो शहीद बणजी जन्नत में पहुतो आ सिमला दस्यो मुंजो बाबो जन्नत जे मारन में छा पियो करे पाण वरमायो पुट तू जो बाबो जन्नत जे मारन में रूबरू रब जे ज़ात जो दीदार करे रहियो आ। सिमला अबो छा पियो चवे रब छा पियो चवे जे रब पुछा पियो करे मां तुरीद या अब्दुल्ला ओ अब्दुल्ला नारे तकबीर समूरा दोस्तों थी भी करे मरकजी सालार अलहाज इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिदुल्लाह के साहब जो इस्तकबाल करे मौलाना उज़ैर गुल जागीरानी साहब मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम हाथ हिलाए करे पाजे मेहमानन जो इस्तकबाल सलाम पेश कयो। अब आया जमीयत उलमा इस्लाम कायदा जमीयत मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद महमूद जिंदाबाद। पाण वरमायो पुट तू जो बाबो जन्नत जे मारन में रूबरू रब जे ज़ात जो दीदार करे रहियो आ। सिमला बो अबो छा पियो करे रब छा पियो चवे जे रब पुछा तो करे मां तुरीद या अब्दुल्ला अब्दुल्ला घुर जेको घुरी तमा रब जाई। सिमला बो बाबो छा पियो चवे जे तू जो बाबो रब के ऐलान पियो करे सुम्मा ओया सुम्मा उक़तल सुम्मा ओया सुम्मा उक़तल रब ये मेहरबानी पियो करे त इया मेहरबानी फरमाए आगे हयाती दई दुनिया में मोटाए मां तुझे राह में लड़ंदे लड़ंदे शहीद बणजी तो वट जा छो त जन्नत जे के भी नेमत में एडो लुत्फ कोने जेडो रब जे ज़ात जे दीदार में मज़ो आ।
तमा अर्ज़ पियो कया तसा सभिन शहीदन के शहादतन के खराज तहसील पेश करनाऊं असा बदर जे शहीदन या नौकर असा ओद जे शहीदन या नौकर को मञणो पवंदो असा नबवी मस्जिद जे नबवी मुसल्ले ते शहादत जो एजाज मान वारे फारूक आजम जा भी नौकर आऊं असा कुरान मजीद पढ़ंदे पढ़ंदे शहादत जो एजाज मान वारे सोने उस्मान साईं जा भी नौकरों गुलाम को मञणो पवंदो असा कूफे जे जामिया मस्जिद में शहादत जो एजाज मान वारे सोने हैदर करार जा भी नौकरों गुलाम को मञणो पवंदो असा करबला वारे शहीदन जा भी नौकरों गुलाम अज दुनिया पर पई करे हे देवबंदी मौलवी हे वहाबी मौलवी सोने इमाम हुसैन साईं के न मनीदा कसम अल्लाह जे ज़ात जो असा जी जमात जमियत उलमा इस्लाम सोने हुसैन साईं जी जमात तो हुसैन जी जमात त जमियत उलमा इस्लाम उन जवानन के केर न मनीदो जेके नाने मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक ते सवारियों कंदा उन जवानन के केर न मनीदो जेके नाने मुहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक जो सिंगार अम्मा ज़ारा बतूल थी चवे कसम रबे काबा जो केड़ी अम्मा फातिमा साईं जेका मुझे महबूब वटींदी सोनो उथी इस्तकबाल कंदा यानी थी चे बाबा तमाम मुझी एडी इज्जत प्या क्यों अमा नबियन जा सरदार आयो पर बाबा तमाम मुखे दिसंदाओ मुझे इस्तकबाल में प्या चो ये छो पाण वरमायो पुत्र फातिमा हाने मां वट जिब्रील आयो जे चयो अंदा सैयदतुन निसाए अहलिल जन्नत पुत्र मां वटाने जिब्रील आयो जे चयो सोना या अवानी न्याणी हसन हुसैन जी अम्मा अली जी रानी फातिमा बतूल के रब जन्नत जे औरतन जो सरदार बनायो पुत्र फातिमा जदी तुजी इज्जत खालिक के कायनात वटे एडिया को मां तुजो बाबो मुहम्मद रबी तुजी इज्जत कियन लग्या उआ मां साईं हेरे तवज्जो कयो एकडी अम्मा आयशा सिद्दीका अम्मा फातिमा बतूल गड वेठियो अम्मा फातिमा साईं थी चवे अम्मा जी पुत्र जे मां गाल बदो मां तो को शान में मथिया अम्मा आयशा सिद्दीका तैयब ताहिरा हुमेरा जाकिरा शाकिरा आबिदा साजिदा उम्महातुल मोमिनीन अम्मी आयशा सिद्दीका साईं चेहरो मुबारक मथे खणी न्यारे मुस्कुराईंदे फरमायो हा पुत्र फातिमा मां मन्या थी जे मां गाल वदो जेको मुंजो बाबो आ एड़ो बाबो क़यामत ताणी के कोन मिलंदो अम्मा आयशा सिद्दीका मुस्कुराईंदे फरमायो पुत्र फातिमा तू गाल न कढे मां भी न चवां अम्मा छा गाल जे पुत्र गाल वदो तुजे बाबे नबियन जे सरदार मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जो डी थींदो हर काने को साले औरत क़यामत जे डी पांजे खामंद सा पांजे मुड़स सा हथ हथ में डिनियो बीठी हुंदी ओ पुत्र फातिमा गाल बुध क़यामत जो डी थींदो तो फातिमा जो हथ सोने अली जे हथ में हुंदो मां आयशा जो हथ तुजे अबे मुहम्मद मुस्तफा जे हथ मुबारक में हुंदो अम्मा फातिमा साईं मुस्कुराईंदे फरमायो अम्मा मां समझी वियम त तुजो शान मुबारक मुको मथे आ बुधो बुधो दुनिया वारो उहा अम्मा फातिमा बतूल साईं थी फरमाए उनारे जी मौसम मंझन जो टाइम आ बई नवासा मासा गडो वेठा चण पिया अम्मा मुचो जी जे अम्मा अजो सिक लगी आ नाने मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे वठी अल अम्मा फरमायो उनारे जी मौसम मंझन जो टाइम सोनो अली आयो मां इजाजत वठी मास बई नवासा मासा साणा जदी मां बाबे साईं जे घर पहुत में मुंजो बाबो साईं निंद्र मुबारक में हा मां नवासन के निहारे
पुट मुझो बाबो साईं अमा जो नानो साईं निंद्र मुबारक पिया फरमाइल अमा फरमायो मां बच्चन को हथ छॾियमि बच्चा डुकन आया मुझे बाबे साईं जे सीने मुबारक ते सुम्ही पिया मुझे बाबे साईं के निंद्र मुबारक मु जाग थी पाण ये बच्चन के भाकुर में आंदो फरमाता फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम फरमायो अल्लाह हे बच्चा मां मोहम्मद करीम के प्यारा थी रब जेको हिनन सा प्यार करे उनन सा तू प्यार कजाए पाण फरमायो जो मुझे बच्चन सा प्यार उन जो मुंह सा प्यार जी मुझे बच्चन सा अदावता जणो मां मोहम्मद करीम सा दावता बई बच्चा नाने साईं जे सीने मुबारक ते सुता पिया बुधो मीरपुर बोड़े वारो मां चवनो दुनिया जे डोटन के नाने जे घर जा पलंग मिलन दुनिया जे डोटन के नाने जे घर जूं खटूं मिलन हा दुनिया जे डोटन के नाने जे घर में सोफा मिलन पर कसम रब्बे कायनात जो दुनिया जे नानन जा सोफा एडा नरम कोनल दुनिया जे नानन जा पलंग एडा नरम कोनल दुनिया जे नानन जूं खटूं एडियूं नरम कोनल समूरा चो जेडो हसनयो से न साईं जे नाने साईं जो सीनो मुबारक चो नरम ही नरम हो जानन के केर न मनीनो जिनला अल्लाह वारे चवा शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पना अस्त हुसैन अल्लाह वारो तो चए हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन इनका हुसैन उनका हुसैन रब का हुसैन सबका हुसैन अगर शहीद न होता तो आज घर घर यूं कुरान होता उन्होंने जवान लगे केर न मनींदो जेके 7 सालन ऐं 8 सालन जी उम्र में कुरान मजीद जा हाफ़िज़ बणिया मैदान ते नज़र अचन अचे तो सोनो हसन साईं 8 सालन जो आ सोनो हुसैन साईं 7 सालन जो आ हथ मुबारक तमे ॾिनियूं पिया अचन ज़बान मुबारक ते रहमत वारो कुरान मजीद जारी आ पुछण वारन पुछो शादादो ॿियो त अबे अली वट कुरान याद क्यों कि ना अम्मा ज़हरा बतूल वट कुरान पाक याद क्यों कि ना नानी नबियन जे सरदार वट तमा कुरान पाक याद क्यों बई शहजादा मुस्कुराए पिया फरमाइल ओ पुछा करण वारो तमा के पतो कोनी खालिक कायनात असा के उहो पोडनो जो बाबे साईं जी झोल मुबारक में अचाऊं ज़बान ते कुरान मजीद जो आवाज पे अचे रब्बे कायनात असा के अम्मा उहा दुनिया जो अम्मा हथन सा अटो गोईंदी आ ज़बान ते रहमत वारो कुरान हुंदो आ अम्मा हथन सा मानी पचाए ज़बान मुबारक ते कुरान पाक पर अम्मा सा के ये पींगे में सुमारींदी आ पैर मुबारक सा पींगे जी डोलिया के छिकंदी आ ज़बान मुबारक सा रहमत वारे कुरान मजीद मो लोलियों मुबारक पई दिया असा के रब नानो उहो ॾिनो आ जो असांजे नाने साईं वटि नूरी फरिश्तन जो सरदार जिब्रील अमीन भी नौकर ऐं गुलाम बणींदो आ बस असां कुरान पाक बुधी बुधी कुरान पाक जा हाफ़िज़ बणी चुकाऊं असां कुरान पाक बुधी बुधी असां कुरान पाक याद करे चुकाऊं ॿुधो दुनिया मारो उन शहज़ादन के केर न मनींदो जेके शहज़ादा वडे शान मान वारा उन शहज़ादन के केर न मनींदो जो रवायात में मुंहिंजो सोहणो जाॾे सफ़र ते वेंदा सब खां आख़िर में पंहिंजी न्याणी फातिमा बतूल सां मिलण ईंदा सफ़र तो मोटंदा सब खां पहिरियों पंहिंजी न्याणी फातिमा बतूल सां मिलण ईंदा मुंहिंजो सोहणो आया अम्मा फातिमा सां
हुसैन घर जे अंगण ते परेशान आ पाण फरमायो पुट फातिमा जी बाबा पुट खैर ताए चेहरो तुझो घुमाए अल्लाह चेहरे ते गमगीनीअ जा गुब्बार छा गाला चेती बाबा कुर्बान वञा सुबुह खां वठी मुंहिंजा नवासा अलाए काॾे निकिरी विया सोनो अली अचे त नवासन खे ॻोल्हे अचे पाण मुस्कुराए फरमायो ओ पुट फातिमा गिणती न कर कंहिं बच्चन खे अबो ॻोल्हे कंहिं बच्चन खे ॿाहिरि ॻोल्हण पर हसन हुसैन खे अॼु ॻोल्हण वारो मां नबियनि जो सरदार पाण मुंहिंजो सोहणो ॻोल्हींदा आया रस्ते ते बकरार मिलियो पाण फरमायो पुट ॾे त हवाला मुंहिंजा शहज़ादा किथे ॾिठई चे सोना कुर्बान वञा बई बच्चा सामो खजीअ जे वण जे हेठां सुता पिया मां बकरियूं कायूं पे आयुसि बकरनि जे आवाज़न ते शहज़ादा निंड मुबारक मां जाॻिया सोना मां वेझो आयुमि बच्चनि जा चप मुबारक ख़ुशबू चेहरा मुबारक घुमायल चयो चाचा का खाइण जी शइ अथी ॾे त खाऊं सही मां अर्ज़ कयो मान शहज़ादो कुर्बान वञाव ॿियो कुझु मां वटि कोन्हे पर जे चओ त बकरनि मां खीर ॾुई तव्हांखे पीआरियां सोना हिन चौरीअ में मां खीर ॾुधुसि वॾे जवान खे ॾिनमि वॾे बच्चे खे ॾिनमि वॾे बच्चे चौरी हथनि में खणी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी हीअं चपन मुबारकनि जे वेझो चौरी आंदी नंढो भाउ जंहिंजो नालो हुसैन हो हीअं बाह में हथ विधई अदा सन तकड़ न कर पहिरियों पुछा त कयूं बकरियूं पंहिंजूं अथव कि न परायूं अथव मूंखां पुछऊं चाचा बकरियूं पंहिंजूं थी या परायूं थी सोना मां अर्ज़ कयो मान बकरियूं परायूं मां त बकरियूं मज़दूरीअ ते चारींदो आहियां सोना चपन मुबारकनि तां चौरी लाहे खीर पोइते ॾिनऊं चवनि था चाचा तोखे पतो कोन्हे असांजी अम्मा ज़रा बतूला असांजो बाबो अली असदुल्लाह असांजो नालो नबियनि जो सरदार चाचा असां बुख ते रहणु क़बूली न पर परायो माल कॾहिं बि खाइणु पीअणु क़बूल कोन कंदा सोना ए चपल तां चौरी मूंखे खीर जी लाए ॾिनऊं खीर कोन पीतऊं ॿई शहज़ादा साम्हूं खजीअ जे वण जे हेठां वेठा अथव मुंहिंजो सोहणो आया नज़र जो क्यों ॿई बच्चा वेठा आहिनि सोने फरमायो पुट तव्हां घुमंदे हेॾे निकिरी आया हो अवांजी अम्मा परेशान आहे चवनि था बाबा बसि घुमंदे निकिरी आया आहियूं थकिजी ॾाढो पिया आहियूं बाबा दिल थी चवे ये सवारी हुजे हा अॼु सवारीअ ते सवार बणी हलूं हा सोनो मुस्कुराए था फरमाइनि पुट ये ॿी सवारी कोन्हे अॼु मां नबियनि जो सरदार तव्हांजी सवारी बणियो वेठो आहे अचो पुट हसन जी बाबा पुट सजे कुल्हे मुबारक ते वेहो हुसैन पुट हेॾे आ मुंहिंजे खॿे कुल्हे मुबारक ते वेहो ॿई शहज़ादा सोने जे कुल्हनि मुबारकनि ते वेठा सोनो उथिया ॿई शहज़ादा चेहरा हेठि करे वज़दोहा वारे चेहरे मुबारक ते मिठियूं नई चवनि पिया बाबा दुनिया जे सवारीअ खे वागा थी बाबा जेके सवारी जूं आगा सवारनि जे हथ में हूंदियूं सवार जाॾे मोड़े सवारी ओॾई हलंदी आहे बाबा असांजे सवारीअ खे वागूं कोन सोनो मुस्कुराए था फरमाइनि हसन जी बाबा हुसैन जी बाबा पुट तूं मुंहिंजे ज़ुल्फ़नि मुबारकनि में हेॾो हथ मुबारक वेझो ॼणो रब करीम सवारीअ जी वाग तुंहिंजे हथ में ॾिनी आहे
हुसैन पुत्र तू हेडो जुल्फन मुबारकन में हथ मुबारक विझ जणो रब्बे कायनात सवारी जी वाग तुझे हथ में निनिया मुझो सोहणो अचन पिया बई शहजादा हथ मुबारक जुल्फन मुबारकन में विधियों वेठा सोहणो रवाना थिया थोड़ा अॻिते हलिया बई नवाज़ा चेहरा हेठ करे नबूवत जे चेहरे ते मिठियूं लई चन पिया बाबा दुनिया जी सवारी तेज हलंदी आ असां जी सवारी होरण्या पई हले मुझो सोहणो बच्चन के खुश करण जे लाए बच्चन के मुस्कुराइण जे लाए पाण नबूवत वारा कदम मुबारक तकड़ा तकड़ा पिया खणन ले बई शहजादा मुस्कुराइण पिया रस्ते ते सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बीठो आ केड़ो फारूक आज़म जेको मुराद रसूल आ अल्लाह वारो तो चवे अबू बकर जानुमा अबू बकर जानुमा उमर दी दगानुमा उस्मान फतीलो अली लश्करे फतास्त आखिरी वाइज बसमा खत्म करने वारो अबू अल्लाह वारो तो चवे अबू बकर यार खान आहे को जेको सुभान अल्लाह चवे तो अबू बकर यार खान उमर मीरे दरबार उस्मान शाह सवार अली लश्करे फतास्त सोनो फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बीठो आ हियां ॾिसी तो चवे शहज़ादो मुबारक तव तां के सवारी वडे शान ईमान वारी मिली आ सोनो मुस्कुराए ता फरमाए पुत्र उमर चंजी दिलबर फरमायो पुत्र जे सवारी मान वारी आ त सवार पई शहज़ादा भी वडे मान मर्तबे वारा तव असां त बाबा सभिन के मञण वारा उनी इमाम आली मकाम जी शहादत दई मुहर्रम ते करबला जे मैदान में सजदे वारे हाल में थिया कसम रब्बे काबा जो असां जी जमात जमियत उलमा इस्लाम हुसैन जी जमात उते इमाम आली मकाम जो चेहरो सजदे में हिते शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जो चेहरो भी जो सजदे में हो उते भी सुभान रब्बी अला जी तस्बीह हिते भी सुभान रब्बी अला जी तस्बीह अल्लाह वारो तो चवे न मस्जिद में न मेहराब में न बैतुल्लाह के दीवारों के साये में हुसैन तो वो है जिसने नमाज अदा की है तलवारों के साये में उते तलवारां चमकन पयूं हिते गोलियुनि जा धागा पिया थियनि उते तलवारां पयूं हलनि हिते गोलियूं पयूं हलनि इमाम आली मकाम दुनिया के सबक ॾेइयो त हुसैन जान कुर्बान करे सघंदो आहे पर अल्लाह जी नमाज कॾहिं छॾे कोन सघंदो आहे जर्नल जमीयत शहीद मिल्लत शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद साहब नवर अल्लाहु मरकदहु दुनिया के सबक ॾेइयो त खालिद महमूद जान जो नजरानो पेश करे सघंदो आहे पर खालिद आखिरी घड़ीअ ताणी अल्लाह जी नमाज छॾे न सघंदो अजो वायदो क्यों हुसैन जी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ दींदा रहंदासे जो टेम न जान में जान ओतरो टेम हक जी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ दींदा रहंदासे जमीयत सां दिल जी जमीयत जण वतन जो इंशाअल्लाह जमीयत जे हिन आलमन जे हथन सां कफन थींदुसि तो जमीयत उलमा इस्लाम जे परचम सां गॾु कजो कफन हिन सूमरे जो ज़िंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।